अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अॼु असां ठाहे रहिया आहियूं पटाटा फ्राई। उन लाइ मुंहिंजो 1 किलो पटाटा आहिनि, थोड़ा टमाटा आहिनि, हिकिड़ो टमाटो आहे जंहिंजो मूं जेको ॿाहिरां खलू लाहे हीअं छुरीअ सां ऐं सन्हड़ा कटे रखिया आहिनि। हिकिड़ो बसर आहे साओ, सावा मिर्च आहिनि, थोड़ी साई थूम, सावा धाणा आहिनि, जीरो, तेल पटाटनि फ्राईअ में थोरो ज़्यादा पवंदो आहे। अञा थी सघे थो हिन खां बि वधीक मां हिन में विझां, पोइ परचण खां पोइ अगरि ज़्यादा आहे त माण्हू कढी सघे थो। अचो त तयारी कयूं। हेॾा मुंहिंजी कढ़ाई गरम थी चुकी आहे, हिन में तेल थी मां विझां, पर मूंखे लॻे थो मुंहिंजो तेल घटि आहे, मां हिन में अञा थोरो विझां थी। हिन में अधु कोप अञा मूं वधीक विधो आहे। फ्राई थियण खां पोइ तेल कढी सघिजे थो, न त सही फ्राई पटाटा न थींदा। अच्छा, मां तव्हांखे ॾसंदी हलां, छिले धोई रखिया आहिनि पटाटा जेके, त हीअ ॾिसो थोरा थुल्हा थुल्हा आहिनि, हे बिल्कुलु सन्हड़ा न आहिनि कटियल। हीअ ॾिसो, हीअ अगरि तव्हां सन्हड़ा कटींदव त उहे सड़ंदा या ईअं अजीब थी वेंदा, सही तरीक़े सां पचंदा न। हाणे मुंहिंजो तेल गरम थी वियो आहे, हिन में ही हिकिड़ो चमचो आहे अछे जीरे जो, नंढो चमचो जेको चांहि वारो हूंदो आहे उहो आहे। हिनखे थोरो ही टिड़कंदो त मां हिन में विझंदसि पटाटा फ्राई हर घर में थींदा आहिनि, असां बि कंदा आहियूं। थोरा अलॻि अलॻि करे पचाइबा त उन्हनि जी टेस्ट बि अलॻि अलॻि थी थिए ऐं वणनि बि अलॻि अलॻि था। त नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजो जीरो जेको आहे सो थोरो पची वियो आहे। इनखे कारो न आहे करणो, सिर्फ़ु जेको आहे थोरो टिचके त हिन में मां पटाटा विझंदसि पंहिंजा। ऐं मुंहिंजो गिहु बि चङो ख़ासो गरम थी वियो आहे, पर हिनखे तेज़ बाहि ते बिल्कुलु न आहे पचाइणो, हल्की बाहि ते हिननि खे हीअं फ्राई पियो कबो त जीअं ही पचनि। त नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजा पटाटा बिल्कुलु फ्राई थी विया आहिनि। हिननि खे हिलाए बि ॾिसो, सफ़ाई फ्राई आहिनि। मूं हिननि में लूणु अञा ताईं न विधो आहे, हींअर विझंदसि मां लूणु। अगरि मां हिन में पहिरियां लूणु विझां त उहे पटाटा पंहिंजो पाणी छॾींदा आहिनि, हिक ॿिए खे चिपकी वेंदा आहिनि। हिकिड़ो चमचो मूं हिन में लूणु विधो आहे, अधु चमचो मूं हेड विधी आहे, जीअं त मां पटाटा तरियां थी। इन करे तरियल पटाटा स्पाइसी हूंदा आहिनि। तक़रीबन 2.5 चमचा मूं ॻाढ़ा मिर्च पाउडर विधा आहिनि ऐं हिकिड़ो चमचो सुका धाणा। ऐं हाणे मसालो मुंहिंजो भुॼी चुको आहे, हिन में मां विझंदसि टमाटा। हिनखे ढक न आहे लॻाइणो, बिल्कुलु बि न। मूंखे टमाटा ॻाढ़ा न आहिनि, थोरा हल्का नरम करणा आहिनि बसि। ढक लॻाइण सां पटाटा नरम थी वेंदा। बाहि बि विच वारी रखणी आहे, न सफ़ा तेज़ न सफ़ा हल्की। ज़रूरु तव्हां ट्राई कजो, ॾाढा टेस्टी ऐं ख़ासि तौर ते चांवरनि जे लाइ। अछा चांवर ऐं ही पटाटा तरियल, गॾु दही, रायतो, सलाद, जेको बि तव्हांखे पसंदि आहे करे सघो था। 2 मिंट हिनखे मां हीअं ई छॾींदसि त जीअं मुंहिंजा टमाटा जेके आहिनि काफ़ी नरम थी विया आहिनि, पर अञा थोरा नरम थियनि, पाणी ख़तमु थी वञेसि। त नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजा टमाटा तक़रीबन ॻरी चुका आहिनि। हिन में मां हाणे विझंदसि जेके मूं सावा मिर्च कटे रखिया, अधो करे सभु। इहे बि मूंखे सफ़ा न आहिनि फुल पचाइणा, पर हल्का नरम थियनि। मूंखे पटाटनि में जेको ग्रीन सी जेका हुजे उहा रहणु खपे। सारियूं शयूं सर्दियुनि जूं आहिनि, सावा बसर, साई थूम। नाज़रीन, मुंहिंजा पटाटा बिल्कुलु तयारु आहिनि, मुंहिंजा टमाटा बि ॻरी विया आहिनि। हाणे हिन में मां विझंदसि जेको तव्हांखे ॾसी आई आहियां, साओ बसर, सावा धाणा, साई थूम। हिननि खे घणो न आहे पचाइणो। त नाज़रीन, हीअ ॾिसो, हिननि खे त सन्हड़ा कटियल आहिनि, धाणा बि, साओ बसर बि। हिननि खे घणो पचाइणो ई न आहे, बिल्कुलु बसि हल्को थोरो मां हिननि खे गॾाईंदसि। मुंहिंजी हीअ पटाटा तरियल बिल्कुलु तयारु आहिनि। हाणे मां तव्हांखे हीअ डिश आउट करे ॾसियां थी। त नाज़रीन, मुंहिंजा पटाटा तरियल तव्हांजे अॻियां पेश आहिनि, ज़रूरु ट्राई कजो। ॾाढा टेस्टी ऐं ज़बरदस्त क़िस्म जा थियनि था। मानी चांवर जंहिंसां दिलि चाहे तव्हां खाओ। साइड में ही तव्हां भाॼी रेसिपी हीअ बि तव्हां रखी सघो था, साइड डिश जंहिंखे चइजो आहे, उहो बि करे सघो था। हल्की बि आहे, तकड़ी बि आहे। कंहिं बि टाइम करे करे माण्हू कंहिं शइ खाइण ते मूड न हूंदो आहे, तॾहिं बि इहा पचाए था खाई सघो था। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी। दुआउनि में यादि कंदा। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।